नाज़रीन, हैदराबाद में ज़िले इंतज़ामिया पारा वर्चुअल मैंगो शो मुनक़िद कया वियो आहे। वधीक तफ़सील ॾिसूं था सलीम मल्हा जी हिन रिपोर्ट में। हैदराबाद ज़िले इंतज़ामिया पारां हैदराबाद क्लब में वर्चुअल मैंगो शो मुनक़िद कियो वियो। मैंगो शो में 20 स्टालनि ते सिंधड़ी, चौसो, लाल बादशाह समेत 100 खां वधीक अंबनि जूं क़िस्मूं मौजूद हुयूं। मैंगो शो में कमिश्नर हैदराबाद अब्बास बलोच, डीसी फवाद गफ़ार सुमरो, आबादगार अगवान जुल्फकार यूसुफानी, गुलाम सरवर पंवर, मुस्तफ़ा नागराज, प्रोफेसर इस्माइल कुंभर समेत वॾी तादाद में आबादगारनि शिरकत कई। हिननि जो चवण हो त हिन क़िस्म जे वर्चुअल शो जो मक़सद मुख़्तलिफ़ जिन्सनि खे मुतारिफ़ कराइण आहे। इन सां गॾु एक्सपोर्ट जा दर खोलण ऐं मइशियत तोड़े आबादगारनि खे फ़ाइदो पहुचाइण पिणु आहे। पहिरियां त सभिनि खां पहिरियां त मां तव्हांजो शुक्रगुज़ार तव्हां हिते आयो ऐं हिन इवेंट खे जेको प्रमोशन लाइ तव्हां रिकॉर्डिंग बि कयो पिया। हैदराबाद वर्चुअल मैंगो शो इहो पहिरें क़िस्म फर्स्ट ऑफ इट्स काइंड हिकिड़ो इवेंट असां ऑर्गेनाइज़ कयो आहे, छो जो हर साल मैंगो शो असां रखंदा हुआसीं, पर हिन दफ़ा छो जो कोरोना जी वबा पकड़ियल आहे, तंहिं करे असां फिज़िकल असां हिकिड़ो जेको आहे शो न पिया करे सघूं। असां हिनखे वर्चुअल रखियो आहे ताकी असां पंहिंजे अंब जी वैराइटीज़ खे दुनिया जे मुख़्तलिफ़ ममालिकनि में मुतारिफ़ कराए सघूं ऐं हुनखे एक्सपोजर मिली सघे असांजे ग्रोअर्स खे। जिनो मक़सदु आहे त असीं पंहिंजो जेको बहितरीनु अंब आहे जेको सॼी दुनिया में एक्सपोर्ट थी सघे थो, ऐं हिन वक़्तु तव्हांखे अफ़सोस थींदो सिर्फ़ु 5% अंब जेको आहे उहो एक्सपोर्ट थिए पियो। 30 खां 35% अंब जेको असांजो बहितरीनु क्वालिटी जो आहे उहो ज़ाया थिए पियो। उन ज़ियान खे बचाइण लाइ हिन तरीक़े जा जॾहिं फेस्टिवल्स लॻंदा त इंटरनेशनली असांजो अंब जी सुञाण थींदी, इंटरनेशनली अंब जेको आहे उहो माण्हुनि वटि पहुचंदो, इन जी एक्सपोर्ट वधंदी ऐं जेको नुक़सानु थिए पियो आहे उनखां असां बची वेंदा हलियासीं, वधीक आमदनी कमाईंदासीं त असांजो हारी मज़ूर असांजो आबादगार ख़ुशहाल थींदो। हीउ तमामु ज़बरदस्त हिकिड़ो फेस्टिवल आहे, इवेंट आहे। असांजो जेको आहे सिंध जी सौगात बि आहे अंब, ऐं उन खां अलावा जेको आहे हैदराबाद डिवीज़न में अंब काफ़ी तइदाद में थिए पियो। साल ते मौजूदु हीअ वैराइटी असीं तव्हांखे जेका ॾेखारियूं पागारो, हीअ पागारो हिन ते इहो बि इन करे नालो रखियो वियो आहे त हीअ सभिनी जेके जिन्सूं जेके आहिनि उन्हनि सभिनी इहो सरदार आहे। सरदार इन हिसाब सां वज़न जी जेका आहे तमामु घणाई आहे ऐं एक्सपोर्ट बि हिनखे पसंदि करे थी। ऐं इन हवाले सां हीअ जेके प्रोग्राम थियल आहिनि त असीं कमिश्नर हैदराबाद इंतज़ामिया जे हिन इक़दाम खे सारायूं। जो असांजी एक्सपोर्ट जेका आहे असां उहा तमामु थोरी, मुंहिंजे ख़्याल में मैक्सिमम शायदि 5% असांजो फ्रूट जहिड़ो आहे एक्सपोर्ट थिए थो। त अहिड़ा जेकॾहिं असांजा प्रोग्राम थींदा त इंशाअल्लाह असां सम्झूं था त असांजे आबादगारनि खे बि फ़ाइदो थींदो, मुल्क खे बि फ़ाइदो थींदो। अहिड़े क़िस्म जा शो थियण घुर्जनि। इन सां न सिर्फ़ मुल्की मइशियत खे हथी मिलंदी बल्कि एक्सपोर्ट लाइ बि नवां दरवाज़ा खुलंदा। कैमरामैन एजाज़ कोसो सां गॾु सलीम मल्हा, मेरान टीवी न्यूज़, हैदराबाद।